पर ए मुंहिंजा महबूब मुंहिंजे बाननि खे ॿुधाए, कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। ए मुंहिंजा महबूब मुंहिंजे बाननि खे ॿुधाए, केॾा बि गुनाह कयो पर ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, मां अल्लाह जी रहमत मां कॾहिं नाउमीद न थीजो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, गुनाहनि जा अंबार खणी मां रब जे दरवाज़े ते ईंदो, पर जॾहिं तव्हांजे अखियुनि मां पेशानी जो ॻोढ़ो वयो ऐं पंहिंजे गुनाहनि ते नादिम थियो, मां रब एॾो गफ़ूर ऐं करीम ऐं रहीम आहियां, तव्हांजी ज़िंदगी जा हड़ई गुनाह माफ़ करे छॾींदो। अल्लाह साईं त करीम आहे। असां इन डिघी वाग जो ग़लति फ़ाइदो इस्तेमालु न कयूं। हिकिड़ा माण्हू हिकिड़ो गुनाह कयो, अल्लाह ताला जे तरफ़ां पकड़ न थी, हल बाबा वरी वधी वियो अॻिते। इन जो मिसाल ईअं अथव जीअं वॾड़ा ॿुधाईंदा हुआ त बाबा नंढे हूंदे ॿार जे मथां नज़र रखो, वॾा नसीहत कंदा। अबा छो? बाबा जेको कमु नंढे हूंदे ॿार जे अंदरि पइजी वेंदो, वॾे हूंदे उनखे करणु सवलो लॻंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, चोरी वारो फेल आहे, पोइ जेके चोर अथव वॾा वॾा, इहे शुरू में पंहिंजे घरनि खे खाट वणंदा आहिनि। कॾहिं पंहिंजे पीउ जे खीसे मां 5 रुपया 10 रुपया 15 रुपया कढियऊं, कॾहिं पंहिंजी माउ जा वञी पैसा चोरी करे आया, थोरो वॾो थियो वरी कॾहिं हूअ घर जी शइ खईं, कॾहिं हूअ खईं, कॾहिं हूअ खईं। हाणे हिन में इहा आदत पइजी वई, वॾो थी करे हिन गुनाह जे अंदरि मुब्तला थी वियो। बाबा आओ की न बराबरि न। हाणे इहा नंढे हूंदे खां वठी हिनखे इन चोरी वारे मामले जी छा पई आहे, आदत पई। पोइ हिन ॾिठो त जॾहिं मां हीअ चोरी कयमि मूंखे कुझु सज़ा न मिली, वरी उन में अगराई करे वरी ॿी कई, वरी अगराई करे वरी 3 कई, वरी अगराई करे 4 कई, ईअं चोर बणिजी वियो। ईअं इंसान बि छा कंदो आहे, हिकिड़ो गुनाह करे रब जे तरफ़ां करम नवाज़ी जो मामिलो हूंदो आहे, पर असां उनजो ग़लति फ़ाइदो वठंदा आहियूं। अलाह जे तरफ़ां को मामिलो न, ख़ैर आहे, वरी ॿियो गुनाह कनि, वरी उन गुनाह में अॻिते वधंदे वधंदे आला क़िस्म जी नाफ़रमानी ते वञी पवंदो। ओ पोइ जॾहिं रब जी पकड़ थींदी आहे न, पोइ बचाइण वारो दुनिया में कोई बि न हूंदो आहे। ईअं आहे की न आहे? बसरा जे अंदरि हिकिड़े माण्हू जो वाक़ियो आहे। नौजवान हुयो, उनजी अमड़ वफ़ात करे वई। उनजी अमड़, उनजो वालिद साहब वफ़ात करे, माई जे पेट में ॿारु हुयो। ॿारु थियो, माई उन ॿार जे करे शादी न कई। माशाअल्लाह ख़ुशहाल माण्हू बि हुया, पैसो ऐं माल दौलत बि उन्हनि वटि काफ़ी हुई। ख़ैर हिन जो कमु हलंदो रहियो। जॾहिं नौजवानी जे सिस्टम ते पहुतो त अची गुनाहनि जे अंदरि पंहिंजो पाण खे मुब्तला कई। ख़तरनाक गुनाहनि जे अंदरि पंहिंजो पाण खे छा कयईं बाबा, मुब्तला। हाणे हिननि गुनाहनि जे अंदरि लॻो पियो आहे, अल्लाह खे नाफ़रमान। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जी उहा औरत मुरीद हुई। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह ने नियापो कयईं त मुंहिंजे पुट खे का नसीहत कयो, सम्झायो, अल्लाह जो बानो पंहिंजे गुनाहनि जे अंदरि पंहिंजो पाण खे मुब्तला करे वेठो आहे, पंहिंजी ज़िंदगी ज़ाया करे थो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह बि उनखे काफ़ी सम्झायो त बाबा हे गुनाह जा कम न कर, अल्लाह खे नाराज़ न कर, अल्लाह जॾहिं पकड़ींदी पोइ तोखे जाइ कंहिं बि क़िस्म जी न मिलंदी। पर उनजे बावजूद बि हे गुनाहनि खां न पियो ॿुड़े। ख़ैर जॾहिं अल्लाह ताला हिनखे डिघी वाग ॾिनी, मन सुधरे मन अचे, पर पोइ अल्लाह हिनखे हिकिड़ी बीमारी जे अंदरि मुब्तला कई। बीमारी बि अहिड़ी जो नंढो पेशाब बि हिकिड़ी खट ते, वॾो पेशाब बि हिकिड़ी जाइ ते। माउ पंहिंजी ज़मीन, बंगला, गाॾियूं सभु खपाए हिन जे मथां इलाज जे अंदरि लॻायूं, पर को बि फ़र्क़ु न पियो। बिल आख़िर जेके शयूं हुयूं, सॼी मिल्कियत, अर्को तरको जेको हुयो सॼो ख़तमु थी वियो। हाणे छा आहे, घर जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ो घरु आहे, खट आहे जंहिं ते हिन जो ॿारु पियो आहे। पर माउ जॾहिं ॾिठो त आख़िरी पसाहनि में मुंहिंजो ॿारु आहे, माउ त उनखे बेजा मुहबत हूंदी आहे पंहिंजी औलाद सां, शफ़क़ती मुहबत हूंदी आहे। बहरहाल हाणे हेॾा पंहिंजे पुट खे जेॾी महिल ॾिसे थी, होॾां हिनखे वरी पंहिंजो पुट जी शफ़क़त जे करे हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह ॾे उहा औरत वई। साईं हाणे आख़िरी वक़्तु आहे, मुंहिंजे पुट खे नसीहत कयो। दुनिया त उनजी ख़राबु थी वई आहे, मन आख़िरत में अलाह उनजे लाइ मामिलो भलो फ़रमाए, मन आख़िरत में उन ते अल्लाह ताला पंहिंजो रहम ऐं करम वारो मामिलो फ़रमाए। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह उन कुराड़ी खे चयो त तुंहिंजो पुटु नाफ़रमान आहे। मां काफ़ी दफ़ा उनखे सम्झायो, न सम्झो, इन माण्हू जे लाइ का बि गुंजाइश न आहे। हाणे वेचारी ॾुख जे अंदरि तड़पंदी आई, हेॾां पंहिंजे पुट जी खट जे भरिसां वेही करे आहो कतार अखियुनि मां ॻोढ़ा वञनि पिया, ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे ॿार जी हिफ़ाज़त फ़रमाए। जॾहिं ॿार बि ॾिठो, मां न पंहिंजी माउ जो चवणु वरितो, न बुज़ुर्गनि जो, न अल्लाह वारनि जो, न चङनि जो। हाणे ॿारु जेको नौजवान आहे उनजे अखियुनि मां बि ॻोढ़ा वेई अचे, अम्मा मां हिकिड़ी नसीहत कयां, ॿेली सॼी ज़िंदगी मुंहिंजे चवण ते हली आहे, मुंहिंजी उन नसीहत जे मथां अमल कजां। तॾहिं माउ चवणु लॻसि, बचा हाणे आहे छा, तुंहिंजी नसीहत जे अमल करण खां बग़ैर ॿियो को चारो ई न आहे, चओ कहिड़ी ॻाल्हि आहे। चई अम्मा जॾहिं मां मरी वञा न, पोइ हे पंहिंजो रहो लाहे मुंहिंजी ॻिची में विझी करे मूंखे घिटियुनि जे अंदरि फेराए जाए, ताकी माण्हुनि खे ख़बर पवे। कंहिं मुस्लमान जे क़ब्रिस्तान में दफ़न न कजां मुंहिंजी माउ,
ताकि माण्हुनि खे ख़बर पए त जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नाफ़रमान आहे उनजो हशर इहो थींदो आहे, ताकि माण्हुनि नदामनि जा ॻोढ़ा हिन जे अखियुनि मां वही आया। हे वफ़ात करे वियो माउ वीचारी का शइ कान्हे का, परेशान, हाणे काॾे वञा। नंढड़ो मासूम ॿारड़ो मुंहिंजो नौजवान पुट बि वफ़ात करे कुझु देरि खां पोइ ॾिठईं त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह नओं ताज़ो वुज़ू कयूं, फर्स्ट क्लास हशाश ऐं बशाश अचंदा पिया। माई जॾहिं हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे ॾिठो त परेशान थी वई। साईं मां कुझु वक़्तु अॻु में तव्हां ॾे आयुमि, तव्हांखे शिकायत कयुमि, तव्हां त फ़ौरन जवाबु ॾिनो त मां न ईंदुमि। चयो मां तुंहिंजे वञण खां बाद में मां जीअं सुतुमि केलूल कयुमि, मूंखे ख्वाब जे अंदरि 2 हिकिड़ा फ़रिश्ता आया। उन्हनि चयो त ए हसन बसरी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो अजीब वलीउल्लाह ऐं ॿिए रब जे वलीउल्लाह जे जनाज़े पढ़ण खां इनकार थो करे पियो। माना इन घड़ी जे अंदरि, इन कुझु चंद मिंटनि जे अंदरि रब खे उन जी नदामत जा ॻोढ़ा एॾा पसंदि अची विया जो रब कयल उन जी ज़िंदगी जे सभिनी गुनाहनि खे माफ़ त फ़रमायो, पर ख़ुदा उनखे विलायत जो दर्जो बि अता फ़रमाए छॾियो। अल्लाह त एॾो करीम ऐं रहीम आहे, गफ़ूर आहे। असां रब जी तरफ़ वेझो आया आहियूं कॾहिं कॾहिं अकेलाई में वेही पंहिंजी ज़िंदगी जे गुनाहनि खे यादि करे पंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा ॻारिया आहिनि त रब साईं मां गुनाहगार आहियां, मूंखे माफ़ फ़रमाए। असां त दुनिया वारनि जा आॾो पंहिंजा ॻोढ़ा ॻारींदा आहियूं न, दुनिया वारनि खे पंहिंजी हाजत ॿुधाईंदा आहियूं न, दुनिया वारनि खे पंहिंजा मसइला आहिनि। ऐं जेको रब चए थो वइज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, उहो मुंहिंजा भाउ माउ में केॾी मोहबत हूंदी आहे। ॾाढियां त ॻाल्हायो, माउ में मोहबत हूंदी आहे या न? ॾाढियां ॻाल्हायो, केॾो वॾो मजमू आहे। माउ में केॾी मोहबत हूंदी आहे, बे इंतिहा। हिकु ई ज़ात आहे दुनिया जे अंदरि जेका बे लबो लालच पंहिंजे बचे सां मोहबत कंदी आहे। पर न कॾहिं कॾहिं माउ बि कावड़ में हूंदी आहे, बचे खे छा ॾींदी आहे? छिड़ब ॾींदी आहे। तूं सॾु कंदो आहे न बचो, ओ मां कावड़ में हूंदी आहे त को मसइलो हूंदो आहे, पोइ छिड़ब ॾींदी आहे बचे खे। पीउ खे केॾी पंहिंजे बचे सां मोहबत हूंदी आहे, पर कावड़ जे अंदरि कॾहिं कॾहिं पीउ बि बचे खे छा कंदो आहे? छिड़ब ॾींदो आहे। रब फरमाए थो तुंहिंजी माउ तोखे छिड़ब ॾे, तुंहिंजो पीउ तोखे छिड़ब ॾे, दुनिया वारा तोखे धिकारनि, पर मां रब खे जॾहिं बि सॾु कंदे त मां रब तोखे जीव सां जवाबु ॾींदुमि। छिड़ब वारो मामिलो ई न आहे, झिड़क वारो मामिलो ई न आहे। सट कर न मां अल्लाह खे, वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दावत अद्दाई इज़ा दाअनी फ़ल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सॾणु तुंहिंजो कमु आहे, तोखे जीव सां जवाबु ॾियणु मां रब जो कमु आहे। तॾहिं त अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल इंसानु मा ग़र्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान कहिड़ी शइ तोखे धोखे में विधो आहे मां रब करीम खां? जॾहिं एॾी मोहबत बाने सां रब करे, एॾा मुआमलात ऐं मसाइल हुनजे लाइ रब आसान फरमाए, पोइ बि हे बानो दुनिया वारनि जे पंहिंजो आॾो अखियुनि जा ॻोढ़ा ॻारे, उन्हनि खे पंहिंजूं हाजतूं कॾहिं कुंडड़ी में वेही करे पंहिंजे रब खे सॾु करे ॾिठुई त अल्लाह तुंहिंजी हाजत कीअं थो पूरी करे पियो, अल्लाह तुंहिंजा मुआमलात ऐं मसाइल कीअं थो पूरा करे पियो। मुंहिंजा भाउ, हीअ दुनिया छॾणी आहे, हिकिड़े ॾियारे तव्हां असांखे दुनिया छॾे हलणी आहे या सॼी ज़िंदगी हिते रहंदासीं। हाणे जेके वीचारा 50, 55, 60 साल जा उन्हनि खां पुछा कंदे ॾे हाल वाल वक़्तु कीअं गुज़रियो साईं? बसि ख़बर ई न आहे, कलो को ॾियारो का ख़बर ई न।